झूलेलाल से मुझो नालो दिव्या लाल चंदानी है मां तीराबाई कलाचंद स्कूल जे 8 दर्जे में पढ़दी आहियां। अज मां तव्हांखे मज़ेदार आखाणी ॿुधाइण वञा थी। अॼु बारे में मुंहिंजी आखाणी जो नालो है बुढ़ी माई ऐं गुलर। हिकिड़ी हुई बुढ़ी माई बिल्कुलु अकेली हुई। थोड़े शहर खां परे जंगल जी तरह हिकु झोपड़ी में रहंदी हुई। बुढ़ी माई हिकिड़ी गुलर पाली हुई जंहिंखे पंहिंजे ॿारनि वांगुरु प्यारु कंदी हुई। सुबुह थींदे सनानु पाणी करे बुढ़ी माई प्यारी गुलर जे लाइ मिठी कोटी ठाहींदी ऐं ॾाढे पापू मां सगड़े करे चवंदी हुई, आवड़ी मुंहिंजी गुलर गुलर, आवड़ी मुंहिंजी लाल प्यारी, अची खा बुढ़ी प्यारी। गुलर भी जिते भी वेठी हूंदी उतां डुकंदी बुढ़ी जे हंज में वेहंदी ऐं चवंदी हुई, आओ तुंहिंजी गुलर गुलर, आओ तुंहिंजी लाल प्यारी, दे त खा मां कुटी प्यारी। पोइ गुलर कुटी खाईंदी ऐं बुढ़ी माई खिचड़ी खाई डाउ कंदी। हिकिड़े ॾींहुं बुढ़ी माई खे कहिड़े कम सां शहर वञिणो हो त गुलर खे छॾे करे चई, मूंखे ॿाहिरि वञिणो आहे, तूं घर जो ध्यानु रखिजे, केॾा कोन वेंदे जेसिताईं मां न अचां। त गुलर चई, तूं बेफ़िकर थी वञ मां वेठी आहियां न, केॾा कोन वेंदसि जेसिताईं तूं न अची। बुढ़ी जीअं शहर जे लाइ रवानो थींदी आहे तीअं ई तेज़ हवा शुरू थी वेंदी आहे। और तूफान आयो त डक में वञी करे तूं कुंड में वही रहंदी आहे। डक में वञी करे तूं कुंड में वही रहंदी आहे। बुढ़ी को चुल्ह विछाइण भुलिजी वई हुई। एतिरे में नोड़ी में टंगियल हिकिड़ो कपिड़ो ॿाहिरि मां वञी किरियो। ॿाहिरि तेज़ थी वई। गुलर सोची, हाणे छा करियां। जीअं दिलि जो चुल्ह जे अॻियां पाणी जो दिलि पियो हो। दिलि जे मथां चढ़ी मूंखे ज़ोर सां लोटा लॻी। दिलि पाणी में वञी किरियो त ॿाहि विसामी वई, पर परसर खे अटे जो दॿो को ढकण हो ढिलो हेठि किरी पियो। गुलर सोची, हाणे छा करियां। जीअं पाणी दिलि जो पाणी अगरि अटे में किरंदो त ख़राबु थी वेंदो। पोइ हुन पंहिंजे पेरनि ऐं बूथ जी मदद सां दॿे खे ढके। दॿो त ढकिजी वियो पर थोरो अटो किरी पियो हो। जो जीअं पाण ॿाहिरि थी वई सॼे अटे में भरिजी वई। थोरी देरि खां पोइ जीअं बुढ़ी माई घर फिटी त गुलर खे ॾिठईं कि सॼे अटे में भरिजी पई आहे ऐं ॾिठईं कि अटो बि हेठि हारे पियो त कावड़ में कारी थी वई। न कई दम गुलर खे बनेस मारंदी। गुलर रोइस बि पई ऐं चवेस पई, अम्मा मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। पर बुढ़ी माई हिकु न ॿुधेसि। बनेस मारंदी। आख़िर गुलर रोंदी ॿाहिरि भॼी वई। थोरी देरि खां पोइ जीअं बुढ़ी माई घर जी हालत हिकु भेरो ॾिसंदी आहे त सॼी ॻाल्हि सम्झ में अची वेंदी अथसि ऐं पछताइण लॻंदी आहे, अजय गुलर खे मारियो। तकड़ में कुटी जो कटोरो ठाहींदी आहे ऐं गुलर खे प्यार मां सॾु कंदी आहे। गुलर पोइ कावड़ में चवंदी अथसि, तुंहिंजी लाल प्यारी, कीअं न खाईंदसि कुटी असांजी। त बुढ़ी माई गुलर खे पंहिंजे हंज में खणी चवंदी आहे, मूंखे ग़लती थी वई, माफ़ न कंदी मुंहिंजी मिठड़ी, अॻिते अहिड़ी भुल न कंदसि। पोइ बुढ़ी माई ऐं गुलर ॿई खिलंदी अंदरि वञी कुटी खाईंदियूं आहिनि। नसीहत, तकड़ कमु शैतान जो। महिरबानी।